अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं रान टीवी न्यूज़ में वहाँ के भरीकार मां फराज शाह। सब खबर है नज़र हेडलाइन ते। सुप्रीम कोर्ट चयो आहे त नेब केसनि में अपीलुनि ऐं ज़मानत जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी वफ़ाक़ी आईनी अदालत कंदी। नेब केस ॿुधण जो सुप्रीम कोर्ट खे इख्तियार नाहे। पंहिंजे फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट चयो आहे त आर्टिकल 175A ऐं F तहत नेब केस आईनी अदालत खे ट्रांसफर समझा वेंदा। बानी पीटीआई बि हाई कोर्ट जी ज़मानत केस ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो हुयो। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार दरख़्वास्त एतराज़ लॻाए वापसि करे छॾी हुई। बानी पीटीआई ख़िलाफ़ नेब केसनि जी ॿुधणी बि वफ़ाक़ी आईनी अदालत कंदी। ईरान जे शहर अहवास में अमरीकी मीज़ाइल हमले में 4 ॼणा शहीद, 5 ज़ख़्मी। खुरमाबाद में ड्रोन हमले में 2 ईरानी शहरी ज़ख़्मी थिया। अमरीकी हमलनि सबबि जासिक, कनारक, बंदर अब्बास ऐं केशम में बि धमाका ॿुधा विया। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त सामूंडी जहाज़नि खे पाकिस्तान ऐं इनकलाब खां ख़तरो घटि करण लाइ 13हें ॾींहुं बि कार्रवाई कई वई। ईरान कुशम ॿेट ते उॾामंदड़ जहाज़ केराए तबाह करे छॾियो। अमेरिका जे हमलनि बाद ईरान जा उर्दन ऐं बहरीन में अमरीकी फ़ौजी ठिकाणनि मथां ड्रोन हमला। बहरीन जे शेख ईसा एयरबेस ते फ़ौजी सामान, ॿारनि ऐं गोदामनि खे निशानो बणाइण जी दावा। पाकिस्तान ऐं इनकलाब जो चवणु आहे त उर्दन में मवाफ़िक़ ऐं अल ज़र्क अॾे ते हैंगर ऐं रिहाइशी इमारतुनि खे निशानो बणायो वियो।